आका करीम अलैहिस्सलाम जी हदीस समात फरमायो, सरकार फरमाए आख़िरी ज़मानो ईंदो, मस्जिदूं माण्हुनि सां भरियल हूंदियूं, मस्जिदूं माण्हुनि सां भरियल हूंदियूं, पर उन्हनि में हिकिड़ो बि मोमिन न हूंदो। ही छा राज़ आहे? अंदाज़ो लगायो, मस्जिद में माण्हू को रांद रूंद खेॾण त न ईंदा आहिनि न, लाज़मी आहे इबादत जे लाइ आया हूंदा। पतो पियो त उहो वक़्तु हूंदो जंहिं वक़्त में फ़क़ति माण्हू ॿिनि तरीक़नि सां, जेको मुनाफ़िक़नि वारो तरीक़ो हो, ताल्लुक़ जोड़ण वारा हूंदा, या त फ़क़ति ज़ुबान ते अल्लाह अल्लाह हूंदो, ख़्याल दुनिया में गुम हूंदा, नमाज़ बदन सां इबादत कंदा, पर तंहिंजे बावजूद बि ख़्याल दुनिया में गुम हूंदा। अल्लाह अकबर। इन जे करे आका करीम अलैहिस्सलाम फरमायो त उन वक़्तु हिकिड़ो बि मोमिन न हूंदो, छाजे करे दुनिया जे नशे में सभु गिरफ़्तार हूंदा। नमाज़ मुक़द्दस इबादत, अल्लाह जो घर बि, अल्लाह जे घर में अचण जे बावजूद बि उहो गंद उन्हनि खां न निकिरी सघंदो ज़हन मां। हर माण्हू कंहिं न कंहिं ख़्याल में गिरफ़्तार आहे। हींअर छा करणु घुरिजे? इस्लाह करणु घुरिजे न, पंहिंजी इस्लाह करणु घुरिजे। उहा इस्लाह सामईन ऐं नुक़्तो इहो अर्ज़ु करण जे लाइ सॼो मफ़हूम अर्ज़ु कयो। हींअर ज़रूरत कहिड़ी आहे? ज़रूरत इहा त दिलि सां बि जिस्म, ज़ुबान ऐं दिलि इबादत में शामिल थिए। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बबरकात ऐं उनजे महबूब अलैहिस्सलाम जी अताअत में इहे टे शयूं शामिल हुजनि, ऐं उहे टे शयूं शामिल करण जे लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त बिना मुर्शिद जी ज़िंदगी न गुज़ारिजे, बिना मुर्शिद जी ज़िंदगी न गुज़ारिजे। हालत इहा बणिजी चुकी आहे, या त रस्मी पीरी मुरीदी आहे, बसि फ़क़ति आउं फलां जो मुरीद आहियां, ख़्याल साॻा ई बरक़रार, या त सामईन बसि सिर्फ़ु ईअं अहलुल्लाह जी मैयत खां बग़ैर ज़िंदगी आहे। हालत इबादत ई आहे जेका ज़ाया आहे, उहा इबादत को बि असरु नथी ॾिए। यादि रखो, रुपए वारी टाफ़ी में बि लज़त हूंदी आहे, ॿार खे न वणंदी आहे, फिटी करे छॾींदो आहे। ये रुपए वारी टाफ़ी, 5 रुपए वारी टाफ़ी में बि लज़त आहे। अगरि ॿार नंढो बेअक़ल नासमझ ॿार, उनखे लज़त नथी अचे, उछलाए छॾे थो, ऐं ईअं न आहे त उछलाए वरी पोइ शइ ई नथो वठे, कोशिशि करे थो, ॿीहर दुबारा ॾोकड़ वठे थो, ज़िद गहपी करे बि, रोई करे बि ॾोकड़ ख़रीद वठी उहा शइ ख़रीद करे थो जंहिंमें खाइण में उनखे लज़त अचे। त हिन जो मतिलबु इहो आहे त इबादत न छॾणु घुरिजे, इबादत खां सवाइ त को चारो ई कोन्हे। इबादत करणु घुरिजे, उन इबादत खे अल्लाह जे हुज़ूर में रोई रोई तलब कजे, जंहिं इबादत में लज़्ज़त ईमान शामिल आहे, लज़्ज़त मोहब्बत शामिल आहे, तसव्वुर यार शामिल आहे। बसि उन इबादत जी ज़रूरत आहे, ऐं उहा इबादत मुर्शिद कामिल जी सोहबत में, ऐं मुर्शिद कामिल वटि हिकु हथियार आहे जेको सुलूक तसव्वुफ़ मारिफत वारो रस्तो आहे। सुलूक तसव्वुफ़ मारिफत वारो रस्तो आहे। क़ुरान मजीद हिकु इस्म में मुबारक आहे, इन जी अंदर गहराई में वेंदो त क़ुरान मजीद कोई चए मां पढ़णु चाहियां थो त उनखे सिर्फ़ु ईअं न पढ़ाइबो चओ क़ुरान मजीद तूं पढ़ी वेंदा, उनखे अलिफ़ खां वठी ये ताईं अल्फ़ाबेट पकी करणी पवंदी। क़ुरान मजीद में 3 सीपारा, अञा अॻिते घिरो त रुकू, अञा घिरो त आयतूं, अञा घिरो त स्टाप, अञा घिरो त वक़फ़ा, सभु सिस्टम आहिनि। ॿाहिरां हिकु सिर्फ़ु उनवान आहे क़ुरान मजीद। इन तरीक़े सां मुर्शिद बि हिकु उनवान आहे, इन में अंदरि घिरण सां घणो कुझु मवाद आहे। अगरि बिना मवाद जे किताब, अंदरि मवाद कोन्हे, किताब जे ॿाहिरां उनवान लिखियलु आहे त सामईन उनवान कम जो न हूंदो आहे, जो मवाद खां किताब ख़ाली आहे, ख़ाली पन्ना आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां हर उहो मुर्शिद जेको उनवान सां भरियल हुजे त ही पीर ही मुर्शिद आहे, फैज़ वारे वर्कनि खां महरूम हुजे सामईन, पोइ उन खां किनारा कश थी अहिड़ो पीर कामिल तलाश कजे जंहिंजो उनवान सां गॾोगॾु सीनो फ्यूज़ो बरक़ा सां पुर हुजे। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।